करमपुर बरसात ताल के खानापुर के नापरकोट वारे इलाके की चोई शाख में पानी की अतरातू बंदिश सबब इलाके के मुख्तलिफ बिरादरन जो हज़ारे एकड़ ताज़ो रोंबो ऐं बेजारो सड़न लगो। पानी की अतरातू खोड़ खिलाफ कोठाण जो आबिद अली जावेद अहमद ऐं ॿिनि जे अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं नारेबाज़ी पानी खोड़ के ख़त्म करण जो मुतालबो। ॿिए तरफ़ इलाके के ज़रियनि मां मिलियल ॼाण मूजिबि इलाके में हलंदड़ बिजाणी तेगाणी दुरनि में छिकताण सबब इलाके की शाखियुनि जो पानी बंदि कयो आहे, जंहिं करे इलाके में ताज़ो लॻल रोंबो ऐं सारनि जो बेजारो पिणु सड़ी रहियो आहे। हर ताज़ारण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। पानी कोने वाह मुल्क बेगारी बेगारी भरियल आहिनि। हे ॾिसे त मुल्क ख़ाली असां डबनि ते पानी खणूं था, ग़रीब लोड़नि था होॾे तक त साईं नंढड़ा नंढड़ा मासूम छा कयूं भाउ, ॿारियूं सड़नि था। पाणी असां डबनि ते खणी ॿारियूं पीआरियूं था, छा कयूं। पाणी असां डबनि ते खणी ॿारियूं था पीआरूं, ॿारियूं सड़ी आहे। 20,000 मण वरितोसीं, ॿारनि जो हाल ॾिसे साफ़ आहे। असां ग़रीब माण्हू छा कयूं। महांगाई जो दौरु, ऑफिसर जॾहिं तक दुनिया ॾियो, असां काॾो ग़रीब माण्हू पैसा ॾियो। असां ग़रीब माण्हू पेट पालण में मजबूर आहियूं। न बोरिंग आहे, न चाहे मुल्क बर में ॿारियूं आहिनि, पाणी कोन्हे। असां हे डबनि ते पाणी हारियूं था, डबनि ते हारियूं था, पाणी हथनि सां हारियूं था, वरी गुज़ारो कयूं, छा कयूं। हे ॾिस असांजा मरायूं, हे सड़ी आहे, पाणी कोन्हे, का शइ कोन्हे, ग़रीब माण्हू काॾे वञूं असां। हे ॾिस त सही न हालत, छा कयूं भाउ। ग़रीब माण्हू ऑफिसर घुरनि था पैसा, असां छा कयूं। हे पाणी जे हथनि सां ॾींदा, इज़त सड़ी आहे, का शइ कोन्हे, पाणी न ट्यूबवेल आहे, कुझु बि कोन्हे। का बि हाणे इंसाफ़ आहे छा बाबा, दॿिया पिया आहिनि। असांजो शाख ॿधल आहे, ख़ाली ऑफिसर ॿधियूं थी ठाहिनि, पैसा ॾियो पैसा ॾियो, काॾो ॾियो असां पैसा ग़रीब माण्हू।